खमीसो बाहर निकल बाबा कम्मा अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केड़ा हाल है? खुश आयो? तबियत वबियत सही है? मौला हुसैन जा करमन ता खुश आयो? अल्लाह आए साल में मेरे खैर आए घर मेहमान आया न एकड़ी खटे खप यार गाल के सच्ची। हां गाल सच्ची के खटियूं न सांड ब हिकड़ी दे मुंजी घरवारी ऐं मुंजी अम्मा सुमंदी आ ॿी खट ते मां ऐं मुंहिंजो बाबू साईं सुम्हंदो आहे। अब हाणे खट कथा ॾियो त न ॾियो पर घर में सुम्हो त थोरी तरह